जी बिल्कुल, पूरी सिंध जहाँ मीरपुर माथिलो में भी लॉकडाउन वारो जो सिलसिलो है 27 दिहाड़े ते भी बरक़रार है। शहरी थोड़े भरपासे वारे इलाइक़नि जा माण्हू जरवार हुजे, हयात पिताफ़ी, दाद लगारी, यारो लुंड ऐं ॿिया नंढा वॾा शहर ऐं ॻोठनि जा माण्हू पंहिंजे पंहिंजे घरनि ताईं जेको आहे महदूद थी विया आहिनि ऐं जेकी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उन ते बि पाबंदी लॻाई वई आहे। 3 माण्हुनि खां वधीक जेको आहे उन्हनि खे वापसि कयो थो वञे। गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हितां जा कारोबारी मर्कज़, शॉपिंग मॉल, थोरे होटल, ॿियूं दुकानियूं जेको आहे मुकमल तौर ते बंदि कयूं वियूं आहिनि ऐं आम वापे जी शयुनि जा दुकान, सब्जी मार्केट हुजे, मच्छी मार्केट हुजे, मेडिकल स्टोर हुजे, किराना शॉप हुजनि, उहे खुलियल नज़र पिया अचनि। हितां जा शहरी जेको आहे आम वापे जूं शयूं वठी ख़रीद करे पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी था वञनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पुलिस ऐं रेंजर्स पारां अवामी चुरपुर ते जेको आहे पाबंदी लॻाई वई आहे ऐं मीरपुर माथिले जे रोड, रस्तनि, चौकनि ते जेको आहे पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी आहे। लॉकडाउन जी भंजकड़ी जेको कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। हितां जा जेका मज़दूर ऐं पुरोहित जेको आहे दिहाड़ी ते कमु कंदड़ आहिनि, सख़्तु परेशान आहिनि। संदन चवणु आहे त असां फाका कशी वारी ज़िंदगी जेको आहे काटे रहिया आहियूं। असांजा बचड़ा जेको आहे बुखूं काटे रहिया आहिनि ऐं असांजे घर जी जेकी चुल्ह आहे उहा बि विसामी वई आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां, संदन उन्हनि जो चवणु आहे त सिंध सरकार तोड़े ज़िले इंतिज़ामिया खे खपे त असांजी वाहुर कई वञे। जी।